अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ नाज़रीन, मां आहियां तव्हांजो पंहिंजो क़मर ज़मान हमलानी। तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तो तव्हां सभिनि खे ख़बर आहे त सिंधी टेली फिल्म अमर पारस ते मां काफ़ी सारा अॻु में वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मूं काफ़ी सारियूं ग़लतियूं कढियूं आहिनि। दोस्तो अॼु मां हिकु ॿियो बि वीडियो ठाहे रहियो आहियां सिंधी टेली फिल्म अमर पारस ते। दोस्तो यादि रखिजो त ही मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तो वीडियो शुरू करण खां पहिरियां जेके मुंहिंजे चैनल ते नवां आयल आहिनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाइजो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे मुहैया थी सघनि। त दोस्तो हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 51। दोस्तो हिन सीन में तव्हां हिन कारनि कपिड़नि वारे शख़्स खे गौर सां ॾिसो त ही नूरो आहे। दोस्तो मां हिन जी ॻाल्हि पियो कयां, ही हिते हिननि सां गॾु आहे, तव्हां गौर सां ॾिसो। दोस्तो हिते नूरो वरी हिननि जे पोयां आहे, गौर सां ॾिसो। दोस्तो हिते पहिरियां टोले सां गॾु हुयो, हिते हिक कैमरा सां गॾु आहे, कपिड़ा बि चेंज अथसि। ही ॾिसो, हिकु ई सेकेंड खां पोइ वीडियो आयो जंहिंमें कपिड़ा बिल्कुलु यकदमि चेंज अथसि। दोस्तो इहा हिकु वॾी मिस्टेक आहे। मिस्टेक नंबर 52। दोस्तो हिन सीन में तव्हां ॾिसो त पोयां नूरे वारा हिननि खे जॾहिं पीछो कंदा पिया अचनि त बीहंदा पिया अचनि। हू सिला थींदा त ही थोरो सिला थींदा त जीअं नूरे वारा अमर ऐं पारस खे रसी न सघनि ऐं सीन ठही सघे। दोस्तो तव्हां ॾिसंदो त काफ़ी दफ़ा ही हिननि खे वेझा अची चुको आहे, पर हे चाहींदा त हिन खे पकिड़े सघनि हा, पर हिननि खे पकिड़णो कोन हो छो जो हिनखे सीन ठाहिणो हो। मिस्टेक नंबर 53। दोस्तो हिन सीन में तव्हां ॾिसंदो त नूरो ऐं वॾेरे सुल्तान खान जो बॉडीगार्ड थोरो हिक ॿिए खां परे बीठल आहिनि, मतिलबु त उन ॿिन्हिनि जे विच में थोरो मुफ़ासिलो आहे। दोस्तो जॾहिं तव्हां हिन सीन में ॾिसंदो त उन्हनि ॿिन्हिनि जे विच में मुफ़ासिलो अञा बि घटिजी वियो। दोस्तो तव्हां गौर सां ॾिसंदो त पहिरियां बंदूक नूरे जी बॉडीगार्ड खां परे हुई ऐं हिते बिल्कुलु टच पई थिए। मिस्टेक नंबर 54। दोस्तो हिन सीन में तव्हां ॾिसो त नूरो ऐं वॾेरे जो बॉडीगार्ड बिल्कुलु निम जे अॻियां बीठल आहिनि, उन्हनि जे बैकग्राउंड में निम जो वणु आहे। तव्हां ॾिसी सघो था त बॉडीगार्ड निम जे वण खे कवर करे बीठो आहे, नूरो थोरो परे आहे। ऐं दोस्तो जॾहिं हिन सीन में ॾिसंदव जेको सीन हिकु सेकेंड खां पोइ थो अचे त हिननि ॿिन्हिनि जे पोयां उहो निम जो वणु त ग़ाइबु थी वियो, उहो त किथे बि नज़र कोन थो अचे। मिस्टेक नंबर 55। दोस्तो हिते तव्हां ॾिसी सघो था त हिन ॿिन्ही शख़्सनि जे पेरनि जे विच में थोरो मुफ़ासिलो आहे। गौर सां ॾिसो दोस्तो तव्हां। ऐं दोस्तो उहो मुफ़ासिलो हिते बिल्कुलु घटिजी थो वञे। तव्हां ॾिसी सघो था त उहो मुफ़ासिलो हिते काफ़ी सारो घटिजी वियो आहे। दोस्तो हिन वीडियो में अॼु लाइ बसि एतिरो। यकीनन ही वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर ही वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं कमेंट बि ज़रूरु कंदा। दोस्तो जेके बि मुंहिंजे चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ज़रूरु दॿाइजो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो बि तव्हां ॾिसी सघो ऐं कोस्तानी ड्रामूं ॾाढनि जी दुनिया बि तव्हां ॾिसी सघो। दोस्तो यादि रखिजो त ही मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। दोस्तो मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं पंहिंजो दोस्त क़मर ज़मान हमलानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।